असां न ॾींदासीं। घणा शर्त थिया? ॿ। टियों शर्त कहिड़ो त जेको तुंहिंजे नाले में मोहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे, मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखो, रसूलुल्लाह जो लफ़्ज़ ड्राहे छॾियो। नबी ने फरमायो त इहो शर्त मूंखे क़बूल आहिनि, शर्त क़बूल आहिनि। हज़रत उमर फरमायो असां ईअं छो? असांजो जेकॾहिं मुर्तद थिए त असांखे मोटाए न ॾियनि, जेकॾहिं हुननि जो मुस्लमान थिए त वरी असांखे मोटाए ॾियनि। ॿुधो ॿुधो, हा ईअं तवजो मारे ख़्याल कजां। ऐं होॾे जेको तुंहिंजे नाले में मोहम्मद रसूलुल्लाह लिखियल आहे, इहो ड्राहे करे छा लिखो? मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियल न हा, उम्मी हा, पढ़ियल उम्मी हा। नबी से फरमायो त अली चइजी मुंहिंजा साईं रसूलुल्लाह जो जेको लफ़्ज़ लिखियल आहे इनखे ड्राहे। अली मां वाइदो कयो आहे असांखे सुलह करणो आहे। छा चयूं त सुलह करणो आहे, सुलह हुदैबिया में। ईअं न साईं, इहा ॻाल्हि कंदा आहिनि, तव्हां बि ॿुधी आहे। छा चयूं त हिते सुलह? हाणे रसूलुल्लाह जो लफ़्ज़ नबी से फरमायो, कंहिंखे चयूं? अली साईं खे नालो वठी करे नबी साईं जो अली ड्राहे। हज़रत अली साईं फरमायो साईं मां न ड्राहींदुमि। छा चए मां होॾे जे नबी साईं फरमायो त पेर पनो खणी अचो त मां लिखां। नालो खयईं त उमर तूं खणी आ, नालो न खयईं न। हज़रत उमर छा चयो? हस्बुना किताबुल्लाह व सुन्नती। साईं लिखण जी ज़रूरत कोन्हे, अल्लाह जो किताब तुंहिंजी सुन्नत काफ़ी आहे। दोस्त कावड़ जी पिया त नबी साईं खे लिखणी ही त अलीअ जी खिलाफ़त चवनि था, तोखे ख़बर न आहे, चवनि था ये ठीक हो। जेकॾहिं हेॾे हज़रत उमर जो नालो न खयो नबी साईं, हेॾे अली साईं जो नालो खयईं न, पोइ अली छा चयो त मां होॾे उमर ते कावड़े लायो, हिते अली नबी साईं नालो वठी करे चयो आहे त अली ड्राहे न ड्राहे। न फ़र्क़ु इहो आहे त जेकॾहिं होॾे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर जो नालो वरितो, हेॾे अली साईं जो नालो वरितई न, त होॾे नबी साईं नालो न वरितो, छड़ो उमर चयो त साईं के अल्लाह जो किताब ऐं सुन्नत काफ़ी आहे। अली पाक जो हिते हामियत हेठि कयो, मां रसूल नालो छो ॾियां? इहो पाण खे हेठि कयो। पोइ उमर जेकॾहिं चयो त नबी जी सुन्नत काफ़ी आहे त उमर कहिड़ो क़सूर कयो? उहो त मुक़ाबलो कयईं सही। छा जो मुक़ाबलो कयईं? मुक़ाबलो सही, हे छा था उहो मुक़ाबलो आहे? मुक़ाबलो कहिड़ो कयईं? हिकु ॾिया थो, हिकु ॾे सही पाण ॻाल्हाई। मुंहिंजी ॻाल्हि सम्झो, मुक़ाबलो उमर कहिड़ो कयो? उमर चयो त सुन्नत काफ़ी आहे न, कुरान काफ़ी आहे न, बिल्कुलु न कयईं मुक़ाबलो। पोइ बाक़ी चई मुक़ाबलो वरी फिरी वई। मां ईअं न चयो मुक़ाबलो कयईं, मां चयो बाक़ी असांखे पूरो ॿुधाए बहस हले थो। इन्ही ॻाल्हि ते पैसो ॿियो कुझु कोन्हे। ॻाल्हि मुंहिंजी सम्झो, इन्ही ॻाल्हि ते जहिड़ो आहे मुंहिंजा साईं त हज़रत उमर न छो कई त लिखो न नबी साईं खे लिखणी ही खिलाफ़त कंहिंजी? अलीअ जी। इहा ॻाल्हि आहे, मां ख़बर सलमान खे ख़बर अथनि। होॾे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर जो नालो नथो खणे। होॾे पाण हज़रत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि चए थो जेको अॻिले अली जो मौक़ो पोइ अली जो खिलाफ़त कयो उहो मुनाफ़िक़ आहे। काथे लिखियल आहे? असां करे पाण चए थो काथे लिखियल आहे? ॾिस आहे न हदीस सही, काथे हदीस खणी आ? हदीस मां वठाणी पियो मां कॾहिं चओ पोइ खणी आ त चओ बि न न। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हेॾे वारे ख्याल कयो, बेटा ई थो चवे अवल अदीबन थियो इज़हुमा फिल गार, ॿियो आदिल थियो निर्वार, टियों ज़िन्नूरैन ज़हूरैन दुरेबती दिस्तार, चौथे कोट ख़ैबर जो फतह कयो निर्वार, अजो अब्दुल लतीफ़ चई चङा चार यार हुया हिक आंदा हबीब सी। हज़रत भेटा ई चओ अबू बकर खे पहिरियों नंबर ॾिनो आहे, ॿियनि खे छॾियो, भेटा ई सां ॻाल्हायो, भेटा ई छो नंबर ॾिनोसीं? ॿियो आदिल थियो निर्वार, आदिल छो नबी साईं फरमायो? टियों ज़िन्नूरैन अदा। इन में ॻाल्हि में कोई झेड़ो कोन्हे। असां जीअं चऊं था त असांजे लाइ अबू बकर उमर अली साईं अखियुनि जो नूर आहिनि। जेको अबू बकर खे नथो वञे मुस्लमान चइबो, उमर साईं खे नथो वञे मुस्लमान चइबो, अली साईं खे जेको नथो वञे मुस्लमान चइबो, जेको आल बैत जो मुनकिर आहे उन ते लानत न पर लख लानत आहे। असांजे लाइ सभु अखियुनि जो नूर आहिनि, आल बैत बि अखियुनि जो नूर आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त जेके चवनि था त हज़रत उमर हीअं, हज़रत अबू बकर हीअं, भला एतिरो त मन बोल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हेॾे हज़रत पीर रहमतुल्लाह अलैहि तारीफ़ कई आहे न चइजी।
ये हरू भरू मन घड़त गालियूं आहिनि अदा कुछ भी कोने असांजे लाइ सभु आख़िर जो नूर क़ुरान थो चवे फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ ॻोल्हियो क़ुरान जे नाहे क़ुरान में जेकॾहिं ईमान आणणु चाहियो था पंहिंजे ईमान खे सहाबा जे ईमान सां भेटायो क़ुरान थो चवे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा क़ुरान थो चवे मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे ॻाल्हायो मुहम्मद अल्लाह जो वल्लज़ीना माअहु जेके मुहम्मद सां गॾु साहबान अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि जे मथां सख़्तु आहे रुहमाउ बैनहुम पाण में मोहबत आहिनि क़ुरान चवे थो असां सभिनि जा नौकर हूं पर ईअं न आहे जो थियो तव्हां मां जेकॾहिं मां चवां अबू बकर जो शान बयानु कयां अली साईं जो शान बयानु न कयां त मुंहिंजो ईमान त कोन्हे गैरत बि कोन्हे मां ईअं चवंदुमि जीअं अबू बकर आहे उमर आहे उस्मान आहे अली बि अली आहे असां त अली खे ईअं मञींदा आहियूं ओभर खां तलवार खणे ओला खां मां जो बच्चो ॼायो ई कोन्हे अलीअ जे साम्हूं अचे नबी साईं फरमायो अली मां तोमो आहे तूं मामो आहे अली मां इल्म जो शहर आहे तूं मुंहिंजो दरवाज़ो आहे अलीअ जहिड़ो बहादुर काइनात में ॼायो आहे न क़यामत ताईं ॼमंदो अली नबी जो सौट आहे अली नबी जो न्याणो आहे अली जो लक़ब असदुल्लाह आहे जेको अली साईं खे नथो मञे उन ते लानत न पर लख लानत आहे क़ुरान थो चवे रुहमाउ बैनहुम न पाण में मोहबत है ना ॻाल्हि क़ुरान जेका करे दुआ वठाऊं छा अर्ज़ु कयमि त इहो मदीनो पाक आहे ॻाल्हायो छा चई इहो मदीनो पाक आहे ऐं होॾे पाण फरमाए मां वरी अॻी न हलियुमि हिकिड़ा अहिड़ा माण्हू मां ॾिठा अल्लाह हिकिड़ा अहिड़ा माण्हू मां ॾिठमि पाण फरमाए अॻी न हलियुमि जिब्रील फरमाए साईं लाहो निमाज़ पढ़ो मां लथुमि निमाज़ पढ़ियमि जिब्रील कहिड़ी जाइ चए साईं इहो तूर सीना जबल आहे जिते मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सां हम कलाम कंदो वरी फरमायो मां अॻी न हलियुमि जिब्रील जो साईं लाहो निमाज़ पढ़ो मां लथुमि निमाज़ पढ़ियमि पुछम जिब्रील कहिड़ी जाइ चए साईं बैतुल्लाह मां जिते बीबी मरियम खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॼायो हो मंज़िला कंदे कंदे पाण फरमा मां बैतुल मुक़द्दस में पहुतुमि 1.25 लाख नबी मां मोहम्मद अरबी जे इंतज़ार में बीठा कंहिंजे इंतज़ार में पाण फरमायो जिब्रील तकबीर चई मां मोहम्मद नमाज़ पढ़ाई जिब्रील तकबीर चई मां मोहम्मद अरबी नमाज़ पढ़ाइण खां बाद ॿियनि नबियनि बि अल्लाह जी तारीफ़ कई मां मोहम्मद रसूलुल्लाह बि अल्लाह जी पर फरमा मां ॿियनि नबियनि खां मां मोहम्मद अरबी अल्लाह जी तारीफ़ अञा वधाए कई कंहिंजी छा चई पाण फरमायो मां जो मके में अमीर बि हा ग़रीब बि पीर ऐं फ़क़ीर बि हा पर वॾो थोरो मां मोहम्मद रसूलुल्लाह ते कंहिंजे मां यतीम जे मथे ते नबूवत जो ताज रखियईं कंहिंजे नबूवत जो पाण फरमायो मां पहिरीं आसमान ते वरी ॿिए ते मां ॻाल्हि खुटायां थो 3 ते 4 ते 5 6 7 नबी मिलंदा विया मंज़िला कंदो वयुमि सिदरतुल मुंतहा ते बुग में जिब्रील अमीन बीह रहियो जिब्रील पाण फरमायो जिब्राईल जी साईं केड़ी मां मोहम्मद अरबी जे सफ़र मां तकलीफ़ मिली थई चई काई तकलीफ़ कोन्हे काई तकलीफ़ कोन्हे पोइ छो बीठे जिब्रील फरमाए साईं जेकॾहिं ज़र्रे बराबर बि अॻी न वधियुमि ख़ुदा जी तजली पर साड़े छॾी दी अॻी न वधण मोहम्मद अरबीअ जो शान आहे जिते जिब्रील बीह रहियो महबूब पाण फरमायो 70,000 पर्दा दर खुलिया अंदर मां जीअं जो वयमि अंदरो आवाज़ आयो फकान काब कौसैन औ अदना सुम्म दना फतदल्ला वेझो आओ मां अल्लाह जे एतिरो वेझो वियुमि जीअं हिकु कमान या 2 कमाननि जेतिरो जीअं हथ जे मथां हथ पाण फरमायो त मां अल्लाह सां मां नबी पंहिंजे रब खे हिन ज़ाहिरी अखियुनि सां ॾिठो हिन ज़ाहिरी अखियुनि सां मूसा दुआ पे घुरे रब्बे अरनी दीदार करा रब छा चयो लन तरानी न ॾिसी सघंदे हेॾे इमाम लंबिया घुरे ई कोन थो ख़ुदा पाण थो घुराएसि ख़ुदा पाण थो घुराएसि
वरी जे नूरानी तजली जबल जे मथा आई कुरान तो फरमाए खर मूसा सैका बेहोश थी करे मूसा किरी पियो जबल सड़ी वियो पाण फरमायो मां ज़ाहिरी अखियुनि सां पंहिंजे रब खे ॾिठो काई भी दिक्कत ऐं घबराहट महसूस कोन थी पर हेॾे जॾहिं मूसा तूर ते पियो वञे रब फरमायो फखलाना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तो आ ओ मूसा जुती लाहे पो अचे जे पाक मैदान तो आते तो अचे फरमाई जॾहिं मां मोहम्मद अरबी अल्लाह जे अर्श ते जुती मुबारक लाहिण जो इरादो कयूं अल्लाह फरमायो सोना जुती सूधो आओ जुती लाथियो ना आओ साईं छो फरमाए मूसा अलैहिस्सलाम जी जुती तूर सीना जबल खे लगे तो जबल शान वारो बणजे तो मोहम्मद अरबी जी जुती मुबारक मां अल्लाह जी अर्श खे लगे तो अर्श जो शान वधे